बिल्कुल कोयटा वारे इलाइक़े दश्त में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। कराची खां वेंदड़ हिकु फैमिली हुई, दुकानदार अली जेको पंहिंजी फैमिली सां गॾु कोयटा वञी रहियो हुयो। बलोचिस्तान वारे इलाइक़े दश्त में जेको आहे गूगल जे ज़रिए जेको आहे हू वञी रहियो हुयो। रस्तो जे भुलिजण सबबु हू दश्त वारे इलाइक़े में हलियो वियो, जिते दहशतगर्दनि तरफ़ां जेको आहे उनखे फैमिली जे साम्हूं गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं उनजी घरवारी जेका हुई उहा ज़ख़्मी थी पई आहे ऐं उनजा जेके नंढा ॿार आहिनि उहे मौज़ाने तौरु जेके उहे बची विया आहिनि। असां हिन वक़्तु जेको आहे कराची जी मोबाइल मार्केट में मौजूदु आहियूं। जेके उनजा दुकानदार आहिनि उहे दोस्त उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे इन वाक़े खे कीअं था ॾिसनि। भाई बताइएगा कि ये जो वाक़या पेश आया है क्या कहेंगे इसके बारे में? आप दहशतगर्दों ने एक दुकानदार जो कराची का सिंध का रहायशी है, क्या कहेंगे उसके बारे में? बहुत अफसोस की बात है, बहुत ज़्यादा अफसोस की बात है कि हमारे स्टार सिटी मॉल का दुकानदार है अली भाई, ताजिर है हमारा, बहुत अच्छा भाई था, जो बेचारा कल परसों कोयटा में उसकी फैमिली के साथ, उसकी एहलिया के साथ, 2 बच्चों के सामने उनके ऊपर गोली चलाई गई। उसकी बेचारी एहलिया है वो ज़ख्मी है और वो खुद अली भाई जो है बेचारे शहीद हो चुके हैं। अल्लाह उनके लिए जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता करे। हम उसकी यकजहती में हैं, बराबर के शरीक हैं उनके साथ। भाई बताइएगा कि जो ये वाक़या पेश आया है, अफसोसनाक वाक़या पेश आया है, फैमिली के सामने बंदे को कत्ल किया गया, क्या कहेंगे? बस बहुत अफसोस हुआ है यार, हमारा ताजर भाई ये दिन ब दिन हमारे ताजरों को टारगेट किया जा रहा है। हम लोग परेशान हो गए हैं। यकीन करो कि रात को जब घर से बाहर सुबह निकलते हैं, दिन नहीं पता नहीं कि रात को घर पहुंचेंगे कि नहीं पहुंचेंगे यार। बहुत मुश्किल होगी ज़िंदगी गुजारना यार। जेको तव्हां दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त जेका फैमिली हुई अलीअ जी, जेका दुकानदार हुयो स्टार सिटी मॉल में, उनखे जेको बेदर्दी सां दहशतगर्दनि तरफ़ां जेको आहे क़तल करे छॾियो। उनजी जेका घरवारी हुई उनखे जेको आहे ज़ख़्मी कयो। उहा हिन वक़्तु उनजो इलाजु हली रहियो आहे। दुकानदारनि तरफ़ां हिन वाक़े जी भरपूर मज़म्मत कई आहे ऐं दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ अपील कई आहे त दहशतगर्दनि जो ख़ात्मो कयो वञे, त जीअं पाकिस्तान जा शहरी जेके आहिनि सुकून जो साह भरे सघनि ऐं जेको आहे सुकून सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि।